लाहौर में तकरीब के खिताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त JIT खे तकरारी बणायो पियो वञे पर हू निज़ाम खे पटड़ी तां लहण न ॾींदा। उन चयो त हिकु तस्वीर लीक थियण ते नून लीग वारनि बैताल मचाए छॾियो आहे। PP चेयरमैन चयो त 18 ऐं 19 ग्रेड जा ऑफिसर वज़ीर आज़म खां कहिड़ा सवाल कंदा। एक वज़ीर आज़म से क्या सवाल करेंगे, किस तरह सवाल करेंगे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त मियां साहब ऐं नून लीग वारनि जो अॻु कॾहिं एहतसाब थियो आहे। पहिरियों भेरो हिसाब घुरण ते गारियूं ऐं धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। PP चेयरमैन चयो त अदालतुनि मां नून लीग जेतिरो रिलीफ कंहिंखे बि नाहे मिलियो। उन्हनि सदाईं अदालतुनि खे मञियो आहे, नून लीग खे मञिणो पवंदो छाकाणि त मुल्क जी फुरियल दौलत जी जांच थी रही आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त नंढो मियां साहब चवे थो त बचड़े खे JIT आॾो ईअं विहारियो पियो वञे ॼण त हुन अरबें रुपयनि जी करप्शन कई हुजे। हुआ क्या है, एयर कंडीशन कमरे में बैठा हुआ है, साथ में साइड टेबल पर कागजात, कलम और तो और टिश्यू पेपर्स भी रखे हुए हैं। और क्या चाहिए आपको, ये बच्चा ना तो बच्चा है। उन चयो त नून लीग पंहिंजो माज़ी वर्जाईंदे इदारनि सां टकराव वारी पॉलिसी ते हली रही आहे। संदसि चवणु हो त हुननि अज़ियतूं बर्दाश्त कयूं, जेल काटिया ऐं कोड़ा खाधा। जजेस को टेलीफोन करके आपने सजाएं दिलवाई थी, मगर हुआ क्या, उन जजेस को फारिग होना पड़ा, मगर आपको हाथ भी नहीं लगाया गया। सुप्रीम कोर्ट की बनाई गई JIT के सामने पेश होने को तज़हील समझने वालों, फोटो लीक होने को तज़हीक कहने वालों, मैं आपको आपके जुल्म याद दिलाऊं कि आपके पालतू कैसे इन्वेस्टिगेशन करते थे। बिलावल भुट्टो ज़रदारी चए त हुकूमत जी अंदरी ऐं परॾेही पॉलिसी नाकाम थी चुकी आहे। संदसि चवणु हो त अॼु बि मुल्क में बदतरीन लोड शेडिंग थी रही आहे। उन चयो त मियां नवाज शरीफ शहीद बेनज़ीर भुट्टो खिलाफ कूड़ा केस दाख़िल कराया। आप अपना दौर याद करो जब आपने झूठे केसेस बनाकर एक साबिक वज़ीर आज़म शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो को मुल्क और बैरूनी मुल्क की अदालतों में घसीटा था, उनकी कैरेक्टर असैसिनेशन की थी। 2 मरतबा वज़ीर आज़म रहने वाली वो खातून अपने मासूम बच्चों के साथ जेल में अपने शोहर से मिलने के लिए तपती धूप में घंटों इंतजार करती थी। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त PP खे टोड़ण जूं साज़िशूं कयूं पियूं वञनि पर PP न अॻु ख़तमु थी न हाणे थींदी छाकाणि त संदन पार्टीअ जी ताक़त जियल आहिनि। उन चयो त ईद खां पोइ अवामी राब्ता मुहिम शुरू कई वेंदी।